जरा मुंहिंजी अम्मी खां केरु मुंहिंजे बारे में पुछंदो आहे, हिकिड़े अदर चैनल ते मदर्स डे जो शो हुयो ऐं मुंहिंजी अम्मी खे घुरायो त मुंहिंजी अम्मी कुझु ॻाल्हाए न पई रोए पई त ज़फ़र मेराज जेका हाणे न आहे असांजी मीडिया में मेराज ज़फ़र जेका उन मुंहिंजी अम्मी खे चयो तव्हां ॻाल्हायो त मुंहिंजी अम्मी चयो मां अनीता जे लाइ मां इहो रोयां थी न, इहो मुंहिंजो ॻाल्हाइणु सम्झो। मां जॉब कई 6 इयर्स, मुंहिंजा एक्सीडेंट थी पवंदा हुया, मां किरी पवंदी हुयमि, मुंहिंजे घर वारनि खे न ख़बर पवंदी, को शॉप वारो खणी मूंखे पंहिंजी शॉप ते विहारींदा, मुंहिंजे अबू ॾे कॉल कंदा, हे मुंहिंजा बसुनि जा एक्सीडेंट, हे मुंहिंजा थम फासी पवंदा, ॾिसो कट लॻल आहे। माना मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां, मां किरी पवंदी हुयमि, ॿिया माण्हू ईंदा खणंदा, पोइ मुंहिंजे अबू खे कॉल कंदा, पोइ मां बैंडेज कराए वरी मुंहिंजो अबू मूंखे जॉब ते छॾींदो हुयो। मूंखे टीबी थी वई हुई, मां 8 आवर्स स्टोर्स ते बीठी हूंदी हुयमि, सिर्फ़ु छाजे लाइ न मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजूं भेणूं आहिनि, इन्हनि खे केरु ॾींदो। मूंखे स्टोर्स वारा चवंदा असां तव्हांजी कंपनी खे कॉल कयूं था, चऊं था छोकिरी कमु नथी करे सघे, तव्हां जेको आहे छोकिरी खे चेंज कयो या हितां गायब कयो। मां चवंदी हुयमि प्लीज़ ईअं न कजो, मां तव्हांजे स्टोर जो बि थोरो कमु कयां थी, मूंखे सिर्फ़ु हितां जॉब तां न कढिजो। माना मुंहिंजी अम्मी चवंदी आहे का मूवी ठहे न त तो ते मूवी ठहे त उहा बि घटि आहे। मां एॾो स्ट्रगल कयो। मूंखां 2 नंढियूं भेणूं आहिनि जेके अॼु त माशाल्लाह शादीशुदा आहिनि, उन्हनि जूं मां शादियूं करायूं, पर उहे वेठियूं हूंदियूं, आ पी ईंदी, मानी वठी ईंदी, असां खाईंदासीं, पोइ सुम्हंदासीं, ईअं हूंदो हुयो। हे मुंहिंजा भाइर सफ़ा नंढा हूंदा हुया, हे अॼु माना इन में फैशन कंदा आहिनि, घुमंदा आहिनि, फिरंदा आहिनि। मां हिननि खे चवंदी आहियां तव्हां जेकॾहिं सोचो न त मां छा कयो आहे तव्हांजे लाइ, तव्हां चवंदव त वाक़ई में असांजी आपी घणो कुझु कयो आहे। मुंहिंजो अम्मी अबू, इंसानु जेको आहे न बेवस हूंदो आहे। मुंहिंजे अबू खे पहिरां पुट न हुया त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मूंखे ई हुननि जो साथ ॾियणो हुयो न। अलाह साईं मूंखे पैदा कयो पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करण जे लाइ, मां सभिनीनि खां ख़ुशकिस्मत आहियां। बिल्कुलु ठीकु आहे, प्राउड आहीं यार तूं पंहिंजे माउ पीउ जो। अॼुकल्ह तव्हां ॾिसो, तव्हां जेसि ताईं तव्हांजी ज़िंदगी में कोई बि अहम किरदारु हुजे, तव्हांजी ज़िंदगी में कोई बि शख़्स हुजे, कोई बि हुजे, जेसि ताईं तव्हां हुनखे पंहिंजो अहसासु न ॾियारींदव न, उहो तव्हांजो अहसासु कॾहिं बि नथो करे सघे। असां भले तूं बि इहो सोचींदी हूंदी न यार इहो माण्हू चेंज थींदो, अॻिते हली चेंज थींदो, उहो माण्हू न आहे चेंज थींदो, उन में असां चेंज थी वेंदा आहियूं। सही ॻाल्हि, असां पंहिंजो पाण ख़तमु करे छॾींदा आहियूं, असां इहो सोचींदा आहियूं यार हे चेंज। आख़िरकार असांजी ज़िंदगी जी सम्झो 50% गुज़री वेंदी आहे सिर्फ़ु इन सोच में त हे माण्हू चेंज थींदो, ईअं कॾहिं बि न आहे। माण्हू न आहे चेंज थींदो, माण्हू कॾहिं चेंज न थींदो। मां एॾियूं महिनतूं कयूं, एॾो स्ट्रगल कयो, जॉब कई, मीडिया में आयमि, उन खां पोइ पंहिंजी भेणुनि जूं शादियूं करायमि, पंहिंजे भाइरनि खे वॾो कयमि, पर मां ख़ुशि न आहियां। हक़ीक़त ॻाल्हि आहे, भले सॼी दुनिया यादगिरियूं ॾिसंदी आहे, ॿियनि खे ख़ुशि कंदे कंदे असां पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे छॾींदा आहियूं। जॾहिं असां पंहिंजे लाइ को डिसीशन वठंदा आहियूं, सोचींदा आहियूं त यार हाणे पंहिंजे लाइ सोचिजे, पंहिंजी बि ज़िंदगी आहे, अलाह साईं असांखे ख़ूबसूरत ज़िंदगी तोहफ़े में ॾिनी आहे। हाणे अनीता सोच, अनीता नथी सोचे सघे, पर पोइ बि उन ई ख़्यालु वेंदो। यकीन कयो मां जॾहिं बि सोचण जो कंदी आहियां, हाणे बि मां सोचां थी पंहिंजे लाइ, नथी सोचे सघी, पर किथे न किथे माउ पीउ भले भेणूं पंहिंजे घरनि में आहिनि, भाइर नंढा आहिनि, पर उहा शइ क्लिक थींदी आहे न यार इन्हनि जो केरु आहे। मुंहिंजी अम्मी चवंदी आहे असांखे छॾे ॾे, असांजा घर आहिनि मथे, बिल्डिंग आहे अम्मी वारनि जी, किराया ईंदा, तुंहिंजा भाइर हाणे जवान थी विया आहिनि, हाणे कमाईंदा, पर न, मां चवंदी आहियां न यार, के अहिड़े माण्हू जो साथ हुजे जेको मूंखे सम्झे, जेको शायदि किथे न किथे हुनखे मां क्लिक थियां, पर मुंहिंजे ख़्याल सां मां क्लिक कंहिंखे नथी थी सघां। भले मुंहिंजा माउ पीउ बि आहिनि, भले अम्मी बि इहो प्रोग्राम ॾिसंदी, पर अॼु मां दिलि तूं ख़ुशि रहंदी यार अनीता। त ॾाढो स्ट्रगल कयो, एॾो स्ट्रगल कयो, 2 बसूं चेंज कंदी हुयमि, बसुनि ते वेंदी हुयमि, जुमे जी निमाज़ थींदी हुई, ॾींहुं गरम हूंदो हुयो, हाणे असां कीअं चवंदा आहियूं यार गर्मी आहे हींअर न वञूं, हीअं ॾींहुं गरम हूंदो हुयो, बसुनि जो इंतज़ारु कंदी हुयमि, बीठी हूंदी हुयमि, बसूं ईंदियूं, बसुनि ते वेंदी हुयमि, वापसि ईंदी हुयमि, स्टोर्स चेंज थींदा, हर स्टोर जा नवां माण्हू, उन्हनि जा बि कमु कंदा हुयासीं, त न यार हे मतां असांखे कढी न छॾनि, ॾाढो स्ट्रगल कयो। हिकिड़ी माना मुंहिंजे अबूअ असांखे ॾाढी सुठी लाइफ ॾिनी, माना असां हिकिड़ा न्यू ब्रांड कपिड़ा पाईंदा हुआसीं, ॿिया असांजा हैंग हूंदा हुया, जॉब वई हली, असां माना हिकिड़ी पंहिंजी धूमधाम सां भाइरनि जी ख़ुशी कई, असांखे कंहिंजी अहिड़ी नज़र लॻी वई, मुंहिंजे अबू जी जॉब वई, सभु कुझु ख़तमु थी वियो, ईअं ख़तमु थी वियो जो असां वेलनि ते वेठा हूंदा हुयासीं। ईअं इन्हनि ई हालातनि में मुंहिंजी अम्मी ॻोठु वई, मुंहिंजी अम्मी जो एक्सीडेंट थी वियो, असां वटि पैसा न हुया,
मुंहिंजी अम्मी जो एक्सीडेंट थियो त मुंहिंजो बाबा बि हिते हुयो। मूंखे माना राति जो असां सुम्हंदा आहियूं नॉर्मली कपिड़ा पाए, ज़ाहिर आहे मूंखे उहे ई कपिड़ा पातल हुया। मूंखे फ़ोन आई त मुंहिंजी अम्मी जो एक्सीडेंट थी पियो आहे ऐं बस वग़ैरह जहिड़ी कोच जहिड़ी आहे कोन, तव्हांखे कार कराइणी पवंदी ऐं पोइ तव्हां हिन जो फ़िलहालु हुते ख़बर अथव दादू में छा इलाजु थींदो आहे, तव्हां हिनखे खणाए वञो ऐं हिन जो इलाजु करायो था कराची। मूं 300 रुपया पिया हुया बसि। 300 में मां पंहिंजी अम्मी खे घुरायां, इलाजु करायां या मां छा कयां, मूंखे सम्झ में न पियो अचे। मां जेके कॉन्टेक्ट हुया, जॉब कंदी हुयमि, सभिनीनि खे मां टच कयो। मां चयो जेको तव्हां खां थी सघे मुंहिंजी हेल्प कयो। मुंहिंजी अम्मी जो एक्सीडेंट, के माण्हू त यकीन न पिया कनि, अच्छा तव्हांजी अम्मी किथे आहे, असां उते था अचूं तव्हांजी हेल्प करणु, अच्छा हीअं हूअं। मूंखे ट्राउज़र हिकिड़ो हुयो, शर्ट ॿी हुई, उनजे मथां मां चादर पाए मां पंहिंजे घर जे स्टॉप ते बीठी हुयमि, सभिनीनि खे एड्रेस ॾींदी पई वञा, अचो मुंहिंजी हेल्प कयो अचो। मां पंहिंजी अम्मी खे ॾिठो हुयो त मुंहिंजी वॾी सिस्टर आहे, उहा बि असांजी माउ वांगुरु ई आहे, पर मां पंहिंजी अम्मी खे ॾिठो न, मुंहिंजी अम्मी त स्ट्रेचर ते पई पर मां किरी पई हुयमि। पंहिंजी अम्मी खे ॾिसी मां सॼी किरी पियमि। लिफ्ट में मुंहिंजी भेण मूंखे पकड़ियो, ज़कात जी जेका हॉस्पिटल्स में मानी ॾिबी आहे न, मुंहिंजी भेण मूंखे उहा खाराई अथई, हिनजी थोरी तबियत सही थिए, बुख ते हिनजो बीपी लो थी वियो आहे अम्मी खे ॾिसी करे। मां उहा ज़कात जी मानी खाई करे पोइ मां होश संभालियो आहे, पोइ मां पंहिंजी अम्मी खे ॾिठो आहे। ॾाढो बुरो वक़्तु गुज़रियो आहे असांखे। मूंखे स्पेशली माण्हू ॾाढो खिलंदे ॾिसंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे मां अहिड़ा ड्रामा न खणंदी आहियां। ऐं सॼो ॾींहुं ऑफिस में बि ईंदी आहे, सॼो ॾींहुं खिलंदी आहे, भई कंहिंजो साउंड आहे एतिरी परे खां आवाज़ जेको अचे थी खिलंदी, अनीता जी हूंदी। मतिलबु अगरि असां मेकअप रूम में ईंदा आहियूं, वॾी टैक्स आहिनि जो माशाल्लाह साउंड ई मतिलबु 3 कारे ते ॻाल्हाईंदी आहे, एतिरी आवाज़ कॾहिं बि महसूस न थींदो। ऐं असां लॻंदो हिकिड़ो आहे ड्रामो कयूं पिया, मां तव्हांखे चयुमि रूबी इहो कैरेक्टर तूं कर, मां न रोई सघंदमि, यादि अथव तव्हांखे? तो चयो हा नू हल ठीकु आहे, इहो मां थी कयां, ॿियो कैरेक्टर तूं कर, जेको असां केटीएन जो हिकिड़ो ड्रामो कयो हो। त मां चवंदी आहियां मां न रोयां, छो त मां रोईंदी आहियां न, पोइ मूंखां मां चुप न करे सघंदी आहियां, रोई छॾींदी कर ख़बर अथई? हा जेको मां एतिरो अकेले अंदर में में तकलीफ़ूं आहिनि न, ॿाहिरि निकिरी वेंदियूं। मां अकेले में रोईंदी आहियां ऐं पंहिंजे कमरे में रोईंदी आहियां, पर कंहिंजे साम्हूं न रोईंदी आहियां। उहे माण्हू असांखे कमज़ोर सम्झंदा आहिनि, उहे माण्हू इहो सम्झंदा आहिनि त यार हाणे ख़तमु आहे, बसि हाणे हे दिमाग़ी मरीज़ थी वई आहे। ईअं न हूंदो, हर इंसान खे फीलिंग्स हूंदियूं आहिनि। ऐं फीलिंग खां बिना त इंसान इंसान ई न आहे, उहो त जानवर आहे।